अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां उस्मान मेमण ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो फाइंडिंग फैक्ट्स विद आवाज़। नाज़रीन, कराचीअ में सिंध में अॼु हिकु मार्च जी कॉल ॾिनी वई हुई ऐं उहा मार्च हुई सिंध में जेको डॉक्टर शाहनवाज़ जो क़त्ल थियो पुलिस जे हथां, जंहिंजी सरकारी तौर ते जांच थी ऐं उन इंक्वायरी खां पोइ इहा शइ आइडेंटिफाई थी त डॉक्टर शाहनवाज़ खे पुलिस जे तरफ़ां कूड़ो मुक़ाबिलो ज़ाहिर करे हुनखे क़त्ल कयो वियो। डॉक्टर शाहनवाज़ जो गुनाह छा हो, उन जी इन्वेस्टिगेशन, उनखे क़ानूनी तौर ते सज़ा ॾियणु, इहा हुकूमत जी ऐं रियासत जी ज़िम्मेदारी हुई। पर उन जे बदिले में जेके पुलिस अहलकार आहिनि उन्हनि हुनखे गिरफ़्तार त कयो, पर हुनखे अदालत आॾो पेश करण जे बजाए पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए ऐं हुनखे क़त्ल कयो। हिन वक़्तु हिकु तहरीक जीअं पैदा थी वई आहे पूरे सिंध में, जंहिंमें सिंध जा नौजवान, जंहिंमें सिंध जा मुख़्तलिफ़ सोशल एक्टिविस्ट, जंहिंमें सिंध जा गुलूकार ऐं जेके सूफ़ी माण्हू आहिनि उहे सभु गॾु थी पिया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ कुझु मज़हबी जमात जा कारकुन आहिनि। हिकु मज़हबी जमात आहे ऐं इहो असांखे ईअं नज़र पियो अचे त ॿई डिफरेंट डायरेक्शन्स में कमु करे रहियूं आहिनि ऐं हिक ॿिए जे अगेंस्ट हली रहियूं आहिनि। जेका सिंध में जेका नौजवाननि जी जमात आहे, जेका डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल ख़िलाफ़ु कमु करे रही आहे, उन अॼु कॉल ॾिनी हुई हिकु रैलीअ जी, हिकु प्रोटेस्ट जी ऐं हिकु पावर शो जी कराचीअ में, ऐं उन जे अगेंस्ट उन हिकु ॿी मज़हबी जमात जे तरफ़ां बि हिकु प्रोटेस्ट जी कॉल ॾिनी वई। उन खां पोइ असां ॾिठो त हुकूमत खे ऑब्वियसली अमन अमान क़ाइमु करिणो हूंदो आहे ऐं कंहिं बि अहिड़े क़िस्म जे क्लेश खे या नाख़ुशगवार वाक़िए खे रोकण जे लाइ हुकूमत खे हरकत में अचिणो हूंदो आहे त जीअं ओवरऑल मुल्क जे अंदरि ऐं रियासत जे अंदरि या उन कंहिं स्पेसिफिक इलाइक़े जे अंदरि अगरि कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी नाख़ुशगवार ॻाल्हि थिए थी या को कॉन्फ्लिक्ट पैदा थिए थो त उनखे रिज़ॉल्व कयो वञे, या उन पैदा थियण खां पहिरियां ई पुलिस खे ऐं हुकूमत खे एक्टिवली उनखे रोकण जे लाइ इक़दामात खणणा हूंदा आहिनि। असां अक्सर चवंदा आहियूं त पुलिस प्रीएम्प्टिवली एक्शन्स छो नथी खणे, पुलिस मौक़ाए वारदात ते पहिरियां छो नथी पुॼे। हमेशह वारदातूं थी वेंदियूं आहिनि, गुनाह थी वेंदा आहिनि ऐं उन खां पोइ पुलिस पुॼंदी आहे। पर हुकूमत ही अहकामात जारी कया, 144 लॻायो त जीअं कंहिं बि क़िस्म जो इहो क्लेश न थिए या प्रीएम्प्टिव हिकिड़ो स्टेप हो हुकूमत जे तरफ़ां। कई माण्हू हुकूमत खे क्रिटिसाइज़ बि कनि पिया इन मामले में, पर ॾिठो वञे त रियासती ज़िम्मेदारीअ जे तहत, हुकूमती ज़िम्मेदारीअ जे तहत जेको हुकूमत सिंध जेको फ़ैसिलो वरितो 144 लॻाइण जो, उहो तमामु दुरुस्त फ़ैसिलो हो। छाकाणि त जेकॾहिं इहो क्लेश खुली साम्हूं अची वञे हा ऐं ॿ धुरियूं पाण में विढ़णु शुरू करे छॾीनि हा, हिक ॿिए जे ख़िलाफ़ मामलात इलाही अॻिते हली वञनि हा, पोइ उन वक़्तु हुकूमत जे लाइ कंट्रोल करणु तमामु ॾुखियो हुजे हा। पर बहरहाल हुकूमत कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, कुझु एक्टिविस्ट्स खे गिरफ़्तार कयो आहे। कई जेके अहिड़ा सोशल एक्टिविस्ट्स हुआ जिन खे सिंध जा माण्हू चाहिनि था, उन्हनि खे मोट मिले थी। कोई अहिड़ा गुलूकार आहिनि, कई अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जिन खे गिरफ़्तार कयो आहे। ॿिए तरफ़ मज़हबी जमात जा कई अहिड़ा माण्हू आहिनि, कई अहिड़ा लीडर्स आहिनि जिन खे मुख़्तलिफ़ मज़हबी जमातूं एॾी इम्पोर्टेंस ॾियनि थियूं, या मज़हबी माण्हू जेके आहिनि उहे ओड़े तरीक़े सां उन्हनि खे इज़त ॾियनि था शायदि, त उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। उन्हनि जी गिरफ़्तारियूं ॿिन्ही तरफ़ खां थियूं आहिनि, पर हुकूमत पंहिंजी रिट क़ाइमु करण जे लाइ इहे गिरफ़्तारियूं कयूं आहिनि ऐं शायदि इहे गिरफ़्तारियूं ज़रूरी बि हुयूं। हाणे नाज़रीन अॻिते वधूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून ॿिन्ही जमातुनि खे हिकु न वक़्तु इतिहादी सम्झियो थो वञे ऐं वफ़ाक़ में जीअं तव्हांखे ख़बर आहे त आइनी उहिदा पीपल्स पार्टीअ ॾे आहिनि, पर हू पंहिंजे पाण खे हुकूमत जो हिसो तस्लीम नथा कनि ऐं हुकूमत जो ओड़े तरीक़े सां हिसो न पाइनि, छो जो जेका डिसीशन मेकिंग आहे उहा सॼी मुस्लिम लीग नून जी आहे। त हींअर असां हिकिड़ी शइ ॾिसूं पिया त पंजाब जे तरफ़ां पहिरीं बि पीपल्स पार्टी खे शिकायत हुयूं त
पंजाब में जेके वादा कया विया हुआ पीपल्स पार्टीअ सां उहे पूरा न पिया कया वञनि। हिन वक़्तु वरी असां अॼु हिकु बयानु आहे मुस्लिम लीग नून जी अज़मा बुखारी साहिबा जो, जेका वज़ीर इत्तलात आहे पंजाब जी, उन गवर्नर पंजाब ते चढ़ाई करण जी कोशिशि कई ऐं उन खे टारगेट कयो, उन खे क्रिटिसाइज़ कयो ऐं उन खे चयो त तव्हांजो कमु, तव्हां वटि इख़्तियारात न आहिनि, तव्हां वेही चांहि इंजॉय कयो गवर्नर हाउस में, तव्हां वटि कंहिं बि क़िस्म जा के अहिड़ा इख़्तियारात न आहिनि, तव्हांजो उहिदो सिर्फ़ु सेरेमोनियल आहे। बहरहाल उन सिर्फ़ु इते ई न, जेका अज़मा बुखारी साहिबा आहिनि उन्हनि उल्टो सिंध हुकूमत ते चढ़ाई करण जी कोशिशि कई, सिंध हुकूमत खे टारगेट करण जी कोशिशि कई, सिंध हुकूमत जी परफॉर्मेंस खे टारगेट करण जी कोशिशि कई। हिकिड़े तरफ़ बिलावल भुट्टो ज़रदारी साहबनि, जेके पंहिंजे वादनि ते क़ाइमु आहिनि, जंहिं तरीक़े सां मुस्लिम लीग नून खे कानून साज़ियुनि में, आइन साज़ीअ में, दीगर मामलनि में जिते जिते ज़रूरत आहे उते पीपल्स पार्टी उन्हनि सां गॾु बीहे थी, उन्हनि खे सपोर्ट करे थी, उन्हनि खे हेल्प आउट करे थी। ऑब्वियसली जेके पीपल्स पार्टी जे मंशूर जे अगेंस्ट आहिनि ॻाल्हियूं, उन्हनि में त उहो न बीहंदी, पर जेके मंशूर सां अलाइन थियनि थियूं, जेके क़ौमी मुफ़ाद में ॻाल्हियूं बीहनि थियूं, सिर्फ़ु सियासत अवाम खे ॾेखारण जे लाइ पीपल्स पार्टी नथी करे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हक़ीक़ी तौर ते जेके शयूं अवाम जे मुफ़ाद में आहिनि, अवाम जे हक़ में आहिनि, उन्हनि जे लाइ हुकूमत जो साथ ज़रूरु ॾियनि था, हुकूमत खे वोटिंग बि ॾियनि था जिते कानून साज़ीअ में, आइन साज़ीअ में ज़रूरत आहे। ॿिए पासे मुस्लिम लीग नून जेका आहे उहा पंहिंजे ई वादा ख़िलाफ़ियूं जारी रखे आहे। हींअर बि असां ॾिठो त मुस्लिम लीग नून जी जेका रहनुमा आहे अज़मा बुखारी साहिबा, उन एतिरो कुझु ॻाल्हायो हिकु गवर्नर जे नाले, उन खां पोइ सिंध हुकूमत खे टारगेट कयईं। पर ॿिए पासे असां ॾिठो त कुझु टाइम पहिरीं ऑलरेडी पीपल्स पार्टी पंहिंजी शिकायत खणी वज़ीर आज़म साहब सां ॻाल्हायो बि हो, शहबाज़ शरीफ़ साहब खां उन्हनि खे शिकायतूं ॿुधायूं बि, जंहिंखां पोइ उन्हनि चयो त असां इन्हनि शिकायतुनि खे, इन्हनि मामलात खे एड्रेस कंदासीं। ऐं मामलात उन वक़्तु बि पंजाब सां रिलेटेड हुआ, हींअर बि मामलात पंजाब सां रिलेटेड आहिनि। पंजाब में हिन वक़्तु उहा सूरत हाल आहे त मरियम नवाज़ साहिबा कंहिं तौर बि कंहिं बि पार्टीअ जे लाइ, कंहिं बि माण्हूअ जी का बि ॻाल्हि मञण जे लाइ तयारु न आहिनि। न सिर्फ़ु पीपल्स पार्टी, बल्कि हू पंहिंजे सॻे चाचे ऐं पंहिंजे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब ऐं ओड़े तरीक़े सां पार्टीअ जो जेको स्ट्रक्चर आहे, जेके माण्हू इंक्लाइंड आहिनि वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब जी साइड, उन्हनि जो कंहिं बि क़िस्म सां चयो मञण जे हक़ में न आहे मरियम नवाज़ साहिबा। उहो सिर्फ़ु पंहिंजे पीउ जो वधि में वधि चयो मञे थी नवाज़ शरीफ़ साहब जो, बाक़ी हूअ कंहिंजो बि चयो नथी मञे, ऐं जंहिंजी वजह सां इहे प्रॉब्लम्स पार्टियुनि जे दरमियान पैदा थियनि पियूं। ऐं जेकॾहिं इहे जेके मुश्किलात आहिनि, इहे प्रॉब्लम्स आहिनि, इहे जेके कॉन्फ्लिक्ट्स आहिनि, इहे वधंदा विया त वफ़ाक़ में जेका यूनिटी आहे, जेका शहबाज़ शरीफ़ जंहिंजी वजह सां वज़ीर आज़म आहिनि, पीपल्स पार्टी जे वोटनि जी वजह सां ऑब्वियसली वज़ीर आज़म आहिनि, जेकॾहिं पीपल्स पार्टी जी सपोर्ट हली वञे शहबाज़ शरीफ़ वटां त हू वज़ीर आज़म न रहंदा। त मुस्लिम लीग नून खे इहो ख़्यालु करणु खपे, इन खां जेको बि ॻाल्हाइनि पिया उन खां पहिरीं, इहो सभु ॻाल्हाइण खां पहिरीं उन्हनि खे सोचणु खपे त जेकॾहिं पीपल्स पार्टी नाराज़ थी वई, जेकॾहिं बिलावल भुट्टो साहब नाराज़ थी विया, जेकॾहिं बिलावल भुट्टो साहब खे का बि शइ बुरी लॻी वई, मुस्लिम लीग नून जी अहिड़े क़िस्म जो क्रिटिसिज़म हले पियो, या सिंध हुकूमत सां जेका दुश्मनी ज़ाहिर करे पई जेका पंजाब जी हुकूमत आहे, या जेका पंजाब जी वज़ीर आला आहे, या उन्हनि जे नुमाइंदगान आहिनि, त उहे सभु अगरि क्रिटिसिज़म जारी रहियो ओड़े तरीक़े सां ऐं पीपल्स पार्टी नाराज़ थी वई, त जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उहा कंहिं बि क़िस्म ते स्टेबलाइज़ न थी सघंदी, ऐं उन्हनि जे लाइ मुस्लिम लीग नून जी हुकूमत जे लाइ तमामु घणियूं वॾियूं ऐं सख़्तु मुश्किलूं वफ़ाक़ में पैदा थी सघनि थियूं। न सिर्फ़ु वफ़ाक़ में, पर पंजाब में पीपल्स पार्टी उन्हनि खे इलाही घणो टफ टाइम ॾेई सघे थी। त हिन वक़्तु मुस्लिम लीग नून खे सोचणु घुरिजे, जॾहिं तहरीक इंसाफ़ एॾी सख़्तु मुखालफ़त पई करे, उन वक़्तु तव्हां पंहिंजे एलाइज़ सां दुश्मनी था कयो, त पंहिंजी सियासत सुधारियो, सियासी तौर ते पंहिंजे एलाइज़ जे, पंहिंजे जिन पार्टी जे वोटनि ते तव्हां अॼु वज़ीर आज़म थी वेठा आहियो, उनजो अहसासु कयो, उन सां सही तरीक़े सां ऐं पंहिंजी ज़बान ते क़ाइमु जेके तव्हां वादा कया आहिनि, उहे वादनि खे पूरो कयो।
हाणे आउं नाज़रीन थोरो अॻिते वधंदुसि ऐं हाणे आउं ईंदुसि शंघाई ताउन तंज़ीम जो जेको इजलास थियणो आहे उन जे हवाले सां रशिया, चाइना, इंडिया जा जेके डेलीगेशन्स आहिनि उहे पुॼणु शुरू थी विया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको वफ़ाक़ी दारुल हुकूमत इस्लामाबाद आहे उन में सख़्तु सिक्योरिटी आहे, न सिर्फ़ु पुलिस ऐं रेंजर्स बल्कि आर्मी खे बि डिप्लॉय कयो वियो आहे त जीअं सिक्योरिटी इंतिज़ामात खे मुकमल तौर ते फूल प्रूफ ठाहियो वञे ऐं कंहिं बि क़िस्म जो को अणवणंदड़ वाक़ियो पेश न अचे, कंहिं बि क़िस्म जो को नाख़ुशगवार वाक़ियो पेश न अचे। ऐं हीअ जेका कॉन्फ्रेंस आहे इहा पाकिस्तान जे लाइ तमामु अहम आहे, हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे SCO जे प्लेटफॉर्म खे इस्तेमालु कंदे चाइना, रशिया, इंडिया ऐं सेंट्रल एशियन रिपब्लिक्स जेके आहिनि उन्हनि सां पंहिंजा ताल्लुकात खे बहितर करणु, उतां इन्वेस्टमेंट्स आणणु, सिक्योरिटी सिचुएशन जे हवाले सां, ख़िते जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके एंगल्स आहिनि पाकिस्तान जे लाइ तमामु वॾी अपॉर्चुनिटी आहे। ऐं इन अपॉर्चुनिटी खे पाकिस्तान तॾहिं अवेल करे सघंदो त पहिरें पीसफुली हिन कॉन्फ्रेंस खे थियणु ॾिनो वञे। पीसफुली इन करे पियो आउं चवां छो जो तव्हांखे ख़बर आहे त तहरीके इंसाफ़ 15 तारीख़ ते इस्लामाबाद डी चौक ते प्रोटेस्ट जी कॉल ॾिनी आहे, जंहिंखे तमामु सियासतदान, न सिर्फ़ु हुकूमती सियासतदान पर ऑपोजिशन जा जेके मेंबरान आहिनि, मौलाना साहब, मौलाना फज़लुर रहमान जहिड़ा ज़ीरक सियासतदान, सीनियर सियासतदान जिन जा अॼुकल्ह तहरीके इंसाफ़ सां ताल्लुकात बि ॾाढा सुठा पिया हलनि, उन्हनि बि तहरीके इंसाफ़ खे इहो ई मशवरो ॾिनो आहे त 15 तारीख़ ते पंहिंजे इन प्रोटेस्ट खे इन खे डिले कयो ऐं SCO इजलास खे कंहिं बि क़िस्म जो को नुक़सानु न ॾियो ऐं इनखे सबूताज न कयो। त बहरहाल उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त सियासी तौर ते मुस्लिम लीग नून काफ़ी सख़्तु अल्फाज़ इस्तेमालु कंदे क्रिटिसिज़म बि कयो आहे तहरीके इंसाफ़ जे हिन डिसीजन जो ऐं तहरीके इंसाफ़ खे वॉर्न बि कयो आहे त जेकॾहिं तव्हां इस्लामाबाद ॾांहुं आया हो त तव्हां सां घटि न थींदी, असां तव्हां सां सख़्तु तव्हांजे लाइ इक़दामात वठी रखिया आहिनि, जेकॾहिं तव्हां आया हो त तव्हांखे बचणु तव्हांजो नामुमकिन आहे, तव्हां सां ॾाढी सख़्ती थींदी, तव्हां पुॼी कोन सघंदा हिन दफ़े इस्लामाबाद। इन सभिनी खां वॾो रीज़न त इहो आहे त हींअर न सिर्फ़ु पुलिस पर आउं पहिरियों ॿुधाए चुको आहियां त फ्रंट लाइन ते रेंजर्स ऐं आर्मी बि लथल आहे ऐं असांजी सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट हिन वक़्तु SCO इजलास जे दौरान कंहिं बि क़िस्म जी का बि जेका नाख़ुशगवार एक्टिविटी आहे, का बि अहिड़ो प्रोटेस्ट आहे, उनखे बर्दाश्त करण जे कंहिं बि मूड में न आहे। ऐं इन ॻाल्हि खां केर बि इनकार नथो करे सघे त इन सिचुएशन में तहरीके इंसाफ़ जेकॾहिं इस्लामाबाद अचे थी, चढ़ाई जी कोशिश करे थी, त इन में वर्स्ट डिसीशन मेकिंग हूंदी तहरीके इंसाफ़ जी। हू कंहिं बि तरीक़े सां इन पंहिंजे प्रोटेस्ट खे जस्टिफाई नथा करे सघनि। हाणे ॾिसणो इहो आहे त तहरीके इंसाफ़ इन मामले खे डिले करे थी या नथी करे। तव्हांखे आउं पहिरियां ॾेखारणु चाहींदुसि त जेके असद कैसर साहब आहिनि उन्हनि हिन प्रोटेस्ट खे डिले करण जे हवाले सां हिकिड़ो हिंट ॾिनो आहे ऐं इहो चयो आहे त जेकॾहिं असांजी मुलाक़ात कराई वञे जनाब इमरान ख़ान साहब सां, छाकाणि त काफ़ी ॾींहंनि खां चयो पियो वञे त उन्हनि जी मुलाक़ात न थी आहे, उन्हनि जी मुलाक़ात कराई वञे, उनजे डॉक्टर खे एक्सेस ॾिनो वञे, ॿियूं सभु शयूं उन्हनि खे इंफॉर्मेशन प्रॉपरली ॾिनो वञे त उन्हनि जा जेके प्रोटेस्ट जी जेका कॉल आहे उनखे डिले कयो वञी सघिजे थो। हमने मुतालिबा किया है कि इमरान खान के साथ जो है ना हमारा राबता बहाल किया जाए, और हमने बहुत सिंपल मुतालिबा किया है, कोई बहुत बड़ा दावा भी नहीं किया। हमें तशवीश है इमरान खान की सेहत के हवाले से कि एक डॉक्टर भेजा जाए और डॉक्टर जो है ना उसकी सेहत का हाल अहवाल कर ले। सिंपल बात है, हम किसी भी सूरत में ECO कॉन्फ्रेंस को
नुक़सान नहीं पहुंचाना चाहते। नज़ीन तव्हां असद किसर साहब जी ॻाल्हि ॿुधी त हीअ जेके आहिनि ऑप्शन त ॾेई छॾियो आहे तरीक़े सां। हाणे हुकूमत ॾिसजे त हिननि खे कहिड़े तरीक़े सां टैकल थी करे ऐं हिनखे कहिड़े तरीक़े सां हिन इजलास खे अॻियां थी इजलास खे न बल्कि प्रोटेस्ट खे जेको आहे उहो अॻियां कहिड़े तरीक़े सां एक्सटेंड थी करे त जीअं ही मामलात जेके आहिनि SCO जो जेको इजलास आहे उहो पॉज़िटिवली जेको आहे समप थी वञे ऐं बेवजह पाकिस्तान जी जेका साख आहे पाकिस्तान जो जेको नालो आहे पूरे इंटरनेशनल अरीना में उहो ख़राबु न थिए। पाकिस्तान जा फॉरेन रिलेशन्स जेके आहिनि उहे नेगेटिवली इम्पैक्ट न थियनि। आउं तव्हांखे हिकिड़े ॿिए मामले ॾांहुं वठी हलणु चाहींदुसि त जीअं तव्हांखे ख़बर आहे त आइनी तरमीम जूं वॾियूं ॻाल्हियूं पियूं थियनि ऐं आइनी तरमीम जेका आहे उन हवाले सां जीअं तव्हांखे ख़बर आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको आहे टास्क पंहिंजे हथ में खयों आहे। इवन दो कि नून लीग अञा बि शयुनि में इन्वॉल्व आहे पर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सॼे मामले खे लीड पिया कनि। उन सां गॾु गॾु मौलाना साहब अपोज़िशन वारी साइड खां लीड पिया कनि। त तहरीक इंसाफ़ जो त मौक़िफ़ क्लैरिटी सां साम्हूं न आयो आहे पर हिन वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कल्ह हिकु ॾाढी बहितरीनु शइ कई आहे। उन्हनि जेको आहे पीपल्स पार्टी जी तरफ़ां जेको मुसविदो आहे उन जो ड्राफ्ट ऐं उन जो ब्रीफ जेका आहे उहा पंहिंजे ट्विटर अकाउंट ते शेयर कई। तव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी सघंदा हूंदव। ऐं थोरो सो उनखे ब्रीफली चाहींदुसि तव्हांखे ॿुधायां त जीअं बिलावल भुट्टो साहब चवणु छा था चाहिनि ऐं उन्हनि जे मुसविदे जूं हाईलाइट्स छा आहिनि उहे तव्हांखे ख़बर पइजनि। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो चवणु आहे त जेका आइनी अदालत आहे ऐं जेको जुडिशल रिफॉर्म जो जेको एजेंडा आहे उहो चार्टर ऑफ डेमोक्रेसी जो अनफिनिश्ड एजेंडा आहे। चवण जो मक़सदु इहो कंप्लीट न थी सघियो पहिरियां ऑल्दो शयूं चार्टर ऑफ डेमोक्रेसी में जेको मीसाक जमहूरियत जंहिंखे चयो वेंदो आहे उन में शामिल हो पर इहो मामिलो अञा ताईं तइ न थी सघियो। इन करे पीपल्स पार्टी जेका आहे उनखे एक्टिवली परसू पई करे उनखे अॻियां हली जेको आहे उनखे रियलाइज़ करणु पई चाहे मटीरियलाइज़ करणु पई चाहे। ॿियो चवनि था वी प्रपोज द क्रिएशन ऑफ अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन कोर्ट with equal representation of all federating units. The court would address all issues pertaining to fundamental rights, constitutional interpretation and federal inter-provincial disputes. बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चवनि था त हू फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट चाहिनि था जंहिंमें तमामु फेडरेटिंग जेके यूनिट्स आहिनि फेडरेटिंग यूनिट्स असां चवंदा आहियूं प्रोविंसिस खे मेनली त उन्हनि प्रोविंसिस जा बराबरीअ जे बुनियाद ते उन में नुमाइंदगी हुजे ऐं उन बराबरीअ जी बुनियाद जी नुमाइंदगी जॾहिं उन्हनि कोर्ट्स में हूंदी त उहे कहिड़ा मामलात ॿुधंदा। उहे मामलात ॿुधंदा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि जेके बेसिक ह्यूमन राइट्स आहिनि उन जे हवाले सां फंडामेंटल राइट्स जेके आइन में ॾिना विया आहिनि उन जे हवाले सां आइन जी तशरीह जे हवाले सां उन जे अलावा जेको सूबो ऐं वफ़ाक़ जा पाण में कॉन्फ्लिक्टिंग मामलात था थियनि जिते फांसी था पवनि जेके प्रॉब्लम्स था थियनि इशूज़ था थियनि त उन्हनि जी बि फाइनल फ़ैसिलो जेको आहे उहो कॉन्स्टिट्यूशनल अदालत खां करायो वेंदो। ॿियो हिकिड़ो पॉइंट आहे जंहिंमें हू चवनि था वी ऑल्सो प्रपोज एंडिंग द प्रोसेस ऑफ अपॉइंटमेंट ऑफ द जजिस बाय द जजिस एंड फॉर द जजिस। हू चवनि था त जेको हिन वक़्तु जजिस जी अपॉइंटमेंट जो तरीक़ो आहे उन तरीक़े खे असां चेंज करणु था चाहियूं। हिन वक़्तु जज ही जजनि खे सिलेक्ट था कनि ऐं जजनि लाइ था सिलेक्ट कनि। माना जेका सॼी बादशाहत आहे उन्हनि जे मुताबिक़ और जजनि वटि आहे जंहिंखे हू उन्हनि जे जेके पावर्स आहिनि जेको पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजे पसंदीदा माण्हुनि खे जज ठाहिण वारा उन खे हू काउंटर था करणु चाहिनि। उन खां पोइ हू चवनि था इंस्टेड बाय मर्जिंग द जुडिशियल एंड पार्लियामेंट्री कमिटीज़ वी गिव एन इक्वल रोल टू पार्लियामेंट जुडिशरी एंड लीगल फ्रेटर्निटी। चवनि था असां जुडिशियल ऐं पार्लियामेंट्री जेका कमेटी आहे उन खे मर्ज करण जे बजाए असां पार्लियामान अदलिया ऐं जेका कानूनी माहिरनि जी जेका हिकिड़ी फ्रेटर्निटी आहे जेको हिकिड़ो फैक्शन आहे उन्हनि खे बि असां एम्पावर था करणु चाहियूं। ॿियो उन्हनि चयो त हू काफ़ी टाइम खां जेको आहे मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि सां इन मामले ते इंटरेक्ट कंदा रहिया आहिनि। उन जे अलावा बार एसोसिएशन सां उन्हनि ॻाल्हायो आहे सिविल सोसाइटी जे माण्हुनि सां ॻाल्हायो आहे उन्हनि खे कन्विंस करण जी कोशिशि कई आहे।
उन जे अलावा ॿियो हुनजो चवणु हो त हुननि जो JUIF जेका आहे उन्हनि सां बि ॾाढा सुठा मुज़ाकरात थिया आहिनि ऐं उन्हनि जी कोशिशि इहा आहे त उन्हनि सां गॾु मिली करे मौलाना फज़लुर रहमान साहब सां मिली करे हिकिड़ो फाइनल कंसेंसस वारो जेको ड्राफ्ट आहे उनखे ठाहियो वञे। ऐं ॿियो हुननि इहो बि लिखियो आहे त हू ब्रॉडर कंसेंसस ऑफ पॉलिटिकल पार्टीज़ था चाहिनि, यानी हू चाहिनि था त तमामु सियासी जमातुनि खे गॾु वठी हलिजे, पंहिंजे तौर ते पंहिंजे मुंहुं वेही का बि आइनी तरमीम न कजे। इन जे अलावा ॿिया पॉइंट्स बि आहिनि, हुननि डिटेल्स जेके आहिनि उहे शेयर कयूं आहिनि पंहिंजे ट्विटर ते, तव्हां वञी ट्विटर ते पढ़ी सघो था। ऐं असां तव्हांखे पंहिंजी स्क्रीन ते बि कुझु शयूं ॾेखारियूं आहिनि, त तव्हां वधीक इनखे पढ़ंदव त तव्हांखे आइडियो थींदो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेके आइनी तरमीम जूं जेके पॉइंट्स जेके आहिनि उहे शेयर कया आहिनि, जेके उहे तमामु इम्पोर्टेंट बि आहिनि ऐं उन में कंहिं बि क़िस्म जी का गैर जमहूरी या का बि अहिड़ी शइ न आहे जेका बेसिक ह्यूमन राइट्स जे अगेंस्ट हुजे। ॿी हिकिड़ी आउं चाहींदुसि तव्हां नवीद कमर साहब, इन ॻाल्हि में तव्हांखे वधीक क्लैरिटी थींदी, तव्हां नवीद कमर साहब जो ही क्लिप ॿुधो जंहिंमें हू क्लियरली चवनि था त हू मांगे तांगे जा जेके वोट्स आहिनि उहे वठी तरमीम पास नथा कराइणु चाहिनि। हुकूमत हींअर बि चए थी त उन्हनि जा नंबर पूरा आहिनि, पर हू चाहिनि था ब्रॉडर कंसेंसस ते तमामु सियासी पार्टियूं गॾु वेहनि, तमामु सियासी पार्टियुनि खे कॉन्फिडेंस में वठी पोइ आइनी तरमीम कराई वञे। तव्हां नवीद कमर साहब ॿुधो छा था चवनि। नंबर्स उनके पास हैं। हम नहीं चाहते मांगे तांगे वाले नंबर्स ना हो, चाहते हैं कि पॉलिटिकल पार्टीज का कंसेंसस हो। मौलाना वेरी मच स्टेक होल्डर इन पार्लियामेंट, जहाँ मुस्लिम लीग होगी और पीपल्स पार्टी होगी, MQM और बाकी एलाइज होंगे, वहाँ हमारी पूरी कोशिश है कि मौलाना भी ऑन बोर्ड हों। नाज़रीन, नवीद कमर साहब जी तव्हां ॻाल्हि ॿुधी, हुननि जी ॻाल्हि मां इहा क्लैरिटी थी वई त पीपल्स पार्टी जो सिर्फ़ु हिकिड़ो एजेंडो आहे, उहो आहे पाकिस्तान जे माण्हुनि जी आवाम जी भलाई। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उहे चाहिनि था त आइन जी बालादस्ती हुजे ऐं आइन अहिड़ो हुजे जेके मुल्की फलाह ऐं जेका अवामी फलाह जे लाइ हुजे ऐं अवामी मसइला जेके आहिनि उहे सही डायरेक्शन में जल्द खां जल्द हल थियनि ऐं उन्हनि जी ज़िंदगीनि में आसानियूं पैदा थियनि। अहिड़े तरीक़े सां इहे उन्हनि जा कानूनी मसइला आहिनि, हज़ारे लखे केसिस जेके आहिनि अदालतुनि में, डिफरेंट कोर्ट्स में, लोअर कोर्ट्स में, अपर कोर्ट्स में पिया आहिनि, त उन्हनि मामलनि खे तरीक़े सां जल्द जल्द जेको आहे उन्हनि खे हल कयो वञे ऐं जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उन्हनि खे, जेके बेसिक ह्यूमन राइट्स आहिनि उन्हनि खे इंश्योर कयो वञे ऐं उन्हनि खे आइनी तरह सां इंश्योर कयो वञे। ऐं उन जे लाइ ई बिलावल भुट्टो साहब जेका ही जंग विड़ी रहिया आहिनि। हाणे आउं तव्हांखे वरी खणी थो अचां SCO इजलास ॾांहुं। SCO इजलास जी जेका पाण ॻाल्हि कई उन जे हवाले सां जेको PTI जो प्रोटेस्ट आहे उन जे हवाले सां जनाब जेके शर्जील मेमन साहब आहिनि उन्हनि ऐं ताहिर अशरफी साहब जेके आहिनि उन्हनि जो बयानु आहे। शर्जील मेमन साहब जो चवणु आहे त इमरान ख़ान जेको आहे उहो जेको ही प्रोटेस्ट करे पई तरीक़े इंसाफ़, इन जो बेसिकली एजेंडा जेको आहे उहो इज़राइल सां कनेक्टेड आहे ऐं इज़राइल में उन्हनि जो थिंक टैंक वेठो आहे ऐं इज़राइल मां ई उन्हनि जो जेके पॉलिसीज़ आहिनि शयूं कंट्रोल पियूं थियनि। उन्हनि जे चवण ते ई हू SCO इजलास खे, SCO जे हिन गैदरिंग खे उनखे सबोताज करणु था चाहिनि ऐं इन्हनि शर्जील मेमन साहब जी ई इन ॻाल्हि खे ताहिर अशरफी साहब बि सेकेंड कयो आहे। त नाज़रीन, हिन वक़्तु मूंखे बार बार ब्रेक जो पियो चयो वञे ऐं ब्रेक थो वठां। ब्रेक खां पोइ असां सां गॾु ज़फ़र हिलाली साहब मौजूदु हूंदा, सीनियर जर्नलिस्ट बि आहिनि, सीनियर सहाफ़ी बि आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। उन सां गॾो गॾु फॉर्मर एम्बेसडर बि आहिनि, त असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं हिन वक़्तु SCO इजलास जे हवाले सां। ईरान इज़राइल जंग छो जो बार बार उहे शयूं नॉक पियूं कनि दरवाज़े ते ईरान जे, ऐं उनजे अलावा तहरीक इंसाफ़ जो ही प्रोटेस्ट, इन सभिनी मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु ब्रेक वठो, ब्रेक खां पोइ वरी कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, हमारे साथ इस वक्त ज़फ़र हिलाली साहब मौजूद हैं, उनसे जानते हैं कि इस वक्त जो सिचुएशन है SCO के हवाले से भी उनसे बात करते हैं और तहरीक इंसाफ के
پروٹیسٹ کے حوالے سے بھی ان سے جاننے کی کوشش کرتے ہیں. سر, اس وقت اسلام آباد میں SCO اجلاس کے حوالے سے مختلف ممالک کے ڈیلیگیشنز پہنچ چکے ہیں, اور تحریک انصاف نے اب تک, جب میں آپ سے بات کر رہا ہوں, اب تک تحریک انصاف نے اپنے پروٹیسٹ کو ڈیلے کرنے کی کوئی بھی جو ہے کوئی ایسا اعلان نہیں کیا, کوئی ایسی آفیشیل بات نہیں کی. تو ہاؤ ڈو یو سی دا سچویشن کہ پاکستان کے لیے اس وقت کتنی کرٹیکل سچویشن ہے؟ دیکھیے, بات سیدھی سادی ہے کہ تحریک انصاف ایک پولیٹیکل پارٹی ہے جس کے خیال میں انہوں نے الیکشن جیتا تھا, اور اب ان کا جو حق ہے نہیں دیا جا رہا ہے. وہ پوری دنیا کو بتانا چاہتے ہیں, ملک کو اور پوری دنیا کو. ملک کو تو انہوں نے برحق بتا دیا ہے, مگر دنیا کو وہ بتانا چاہتے ہیں. تو اس قسم کا جب کانفرنس ہو رہا ہے اتفاقاً, تو وہ کیوں نہیں بتائیں گے؟ اچھا سر, لیکن اس سے ملک کو نقصان تو ہوگا نا. اوور آل جو ملک کی جو فارن پالیسی ہے, جو فارن سٹینڈنگ ہے, آلریڈی پاکستان کے لیے فارن پالیسی کو لے کے بہت زیادہ چیلنجز ہیں, اور ایون جو اسحاق ڈار صاحب ہیں ان کے اوپر کوشچنز اٹھائے جا رہے ہیں کہ وہ ایک زیرک جسے کہتے ہیں کہ فارن منسٹر نہیں ہیں, ان کی وہ کریڈیبلٹی نہیں ہے, وہ ویلیو نہیں ہے. تو ایک ایسی صورتحال میں اگر تحریک انصاف کرے گی تو الٹیمیٹ لاس تو پھر پاکستان کا ہی ہونا ہے نا. نہیں, مگر تحریک انصاف کے سوچ سے, ان کا سوچ یہ ہے کہ یہ لوگ گورنمنٹ بنانے میں ہی پاکستان کا جو نقصان ہو رہا ہے اس سے زیادہ کچھ نہیں ہو سکتا. تو ان کا پورا ایجنڈا یہ ہے کہ پوری دنیا کو بتائیں کہ یہ کس قسم کے لوگ ہیں. ان کا تو پورا مقصد ہو رہا ہے, بلکہ ایفیکٹولی ان کا مقصد پروجیکٹ ہو رہا ہے. پاکستان میں بیٹھ کے وہ دیکھ سکتے ہیں کہ لوگوں کا کیا خیال اور سوچ ہے اس کے بارے میں. تو یہ تو PTI کے مقصد سے ان کو تو پرواہ نہیں ہے ان چیزوں کا نا جی. ان کا تو ایک گول ہے, وہ گول اس پہ وہ ان کا سوچ یہ ہے کہ یہ طریقے سے ایڈوانس ہونا چاہیے. اچھا سر, اس وقت SCO کا اجلاس ہو رہا ہے, تو پاکستان کو اگر دیکھا جائے تو کیا پاکستان SCO کے اجلاس سے کچھ فوائد حاصل کر سکتا ہے اگر پاکستان انڈیا کے ریلیشنز کو دیکھا جائے اس حوالے سے؟ دیکھیے, یہ SCO ہے, یہ پاکستان انڈیا ریلیشنز نہیں ہے. ہمیں کوئی پرواہ نہیں ہے کہ انڈیا اس میں ہے یا نہیں ہے, اور اگر ہے تو جیسے ہم ہیں ان کو ہمیں برداشت کرتے ہیں, ہم ان کو برداشت کرتے ہیں. تو یہ انڈیا کی کوئی بات ہی نہیں ہے. اگر انڈیا کوآپریٹ کرنا چاہتا ہے, کولیبریٹ کرنا چاہتا ہے تو SCO سے کرے گا, اگر ہمارے وجہ سے نہیں کرے گا. اور اگر نہیں کرنا چاہتا ہے تو ان کا اپنا وجہ ہوگا, اس لیے نہیں کہ پاکستان SCO میں ہے. تو انڈیا کا ہونا نہ ہونا ہمارے لیے آف نو کانسیکوینس. اچھا سر, میں ایک اور پوائنٹ کے اوپر آپ کو لے کے جانا چاہوں گا. اس وقت جو خطے کی صورتحال ہے اس میں ایران کی جو اوور آل سچویشن ہے اس کو بہت زیادہ کلوزلی مانیٹر کیا جا رہا ہے. انٹرنیشنلی بھی اگر ہم بات کریں تو اسرائیل اور ایران کی جو ایسکلیشن ہے ان کے فارن ریلیشنز میں, اور جو وار کا تھریٹ ہے وہ بڑھتا ہوا ایک طرح سے نظر آ رہا ہے. تو اس کے پاکستان کے اوپر کیا اثرات مرتب ہوں گے, اور پاکستان کا کیا رول ہونا چاہیے اس میں؟ دیکھیے, سیدھی سادی بات یہ ہے کہ پورا جو امہ ہے, یہ جو ہو رہا ہے فلسطین میں پاکستان کے خلاف نہیں, امہ کے خلاف ہے, جس میں پاکستان بھی ایک ملک ہے. تو ہم نے ایران کو سپورٹ کیا ہے اور بالکل صحیح کیا ہے. اور اگر ایران پہ حملہ ہو اسرائیل کا تو ہمیں کھڑا ہونا چاہیے ایران کے ساتھ, بالکل 100%. اور اگر ہم نہیں ہیں تو ہم کس قسم کے ملک ہیں؟ پھر ہم کیا ملک ہیں؟ ہم امہ کے ممبر کیسے رہیں؟ نکلو پھر کہو کہ ہم مسلمانوں کازز کو نہیں سپورٹ کرتے. ہم نے تو یہ نہیں کہہ سکتے, نہ کرنا چاہیے. سر, ڈو یو تھنک کہ پاکستان کو ڈائریکٹلی پھر وار میں انگیج ہونا چاہیے اگر اسرائیل اور ایران ڈائریکٹلی وار میں انگیج ہو جاتے ہیں تو؟ دیکھیے, سیدھی سادی بات یہ ہے, میں ایک دوسرے طریقے سے آپ کا سوال کا جواب دے رہا ہوں. سوال پورا کا جواب نہیں دے رہا ہوں, مگر ایک ڈائمنشن ہے. جب پوچھا گیا تھا اسرائیل سے, نیتن یاہو سے, اور یہ تو میرے اپنے کانوں سے سنا ہے کہ کون سے ملک ہیں جو جس سے تمہیں فکر ہے کہ اسرائیل کا ایگزسٹینشل تھریٹ بن سکتے ہیں اسرائیل کے لیے, تو انہوں نے کہا
ہمارے ایجنڈے پہ 5 ملک ہیں اور 3 ملک وہ سیریا عراق وہ سب کہنے لگا ایران اور پھر پاکستان. تو اگر ہمارے لوگ سمجھتے ہیں کہ ایران کے بعد اور خاص طور اگر ان کا فتح ہو جائے ایران کے بعد اگر ان کو اجازت ملے کہ ایران کو بوم کریں انٹو ڈی انڈسٹریلائز کریں. ڈی انڈسٹریلائز کے معنی ان کے فیکٹریز ان کے ڈیمز ان کے پلانٹ نیوکلیئر پلانٹس اور انڈسٹریل پلانٹس اگر یہ اجازت ان کو امریکہ دیتا ہے تو ہمیں پتہ ہونا چاہیے کہ وی آر نیکسٹ. اس کے بعد ہماری باری آ گئی ہے. اور اگر آپ سمجھتے ہیں آپ بزدلی سے بچ سکتے ہیں آپ نہیں بچیں گے. ٹھیک ہے سر, تھینک یو سو مچ ہمیں ٹائم دینے کے لیے. ناظرین اساں ساں گڈ ہن وقت ظفر ہلالی صاحب موجود ہوا. हुननि खां असां SCO जे हवाले सां पुछण जी कोशिशि कई, ईरान इज़राइल मामले ते बि ॻाल्हाइण जी कोशिशि कई ऐं हुननि जूं इंसाइट्स वरितियूंसीं. हुननि इहा ॻाल्हि ॾाढो क्लियरली ऐं बेबाक तरीक़े सां चयो त तहरीक इंसाफ़ जो मोटिव पूरो पियो थिए. SCO इजलास जेकॾहिं सबोताज थिए थो ऐं इहो मैसेज जेकॾहिं वञे थो इंटरनेशनली त पाकिस्तान में हिन वक़्तु अनारकी आहे, अनसर्टेनिटी आहे ऐं हिकिड़ी अहिड़ी सिचुएशन आहे जंहिंखे गवर्नमेंट कंट्रोल न पई करे सघे या पब्लिक सपोर्टेड गवर्नमेंट न आहे, त इहो ई त मैसेज आहे जेको तहरीक इंसाफ़ ॾियणु चाहे थी. त तहरीक इंसाफ़ इहो मैसेज ॾियण खां छो कीबाईंदी. ॿी इहा तमामु वॾी ॻाल्हि उन्हनि कई त पाकिस्तान बि इज़राइल जे रडार ते आहे ऐं हुननि इहा ॻाल्हि चई त हू पाण विटनेस इन शइ जा त जेकॾहिं माना अॼु नेतन्याहू खां इज़राइल खां इहो पुछियो वियो त कहिड़ा कहिड़ा मुल्क आहिनि जेके तव्हांजे लाइ तमामु वॾो थ्रेट आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे टारगेट करणु चाहियो था, त हुननि ईरान खां पोइ पाकिस्तान जो नालो वरितो. त तव्हां इहो सोचो त जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता अलाह न करे मुंहिंजे मुंहं में ख़ाक त ईरान ते हमिलो थिए थो ऐं कंहिं तरीक़े सां इज़राइल ओवरकम उनखे करे थो वञे, कंट्रोल करे थो वञे, त पोइ नेक्स्ट वारी कंहिंजी हूंदी? नेक्स्ट वारी पाकिस्तान जी हूंदी. त पाकिस्तान खे बकौल ज़फर हलाली साहब जे हिन वक़्तु पाण अहिड़ा स्टेप्स खणणु खपनि, पाण अहिड़ी फॉरेन पॉलिसी रखणु खपे ऐं पाण अहिड़े क़िस्म जी लॉबिंग करणु खपे जंहिंसां इहा वॉर जेका आहे उहा हिकिड़ो त ईरान खां परे रहे या अगरि अची बि वञे थी त ईरान जी फतह थिए, ईरान जी हार न थिए. पाकिस्तान खे तमामु वॾो इम्पोर्टेंट रोल पैदा करिणो आहे. नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु पियो थिए. इन पॉइंट ते आउं तव्हां खां इजाज़त वठंदुसि. वरी अॻिए हफ़्ते नए प्रोग्राम, नए अपडेट्स, नयनि महिमाननि सां गॾु हाज़िर थींदासीं. पंहिंजो फीडबैक फेसबुक, ट्विटर ऐं ॿियनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते ॾियणु न विसारींदा. वरी अॻिए हफ़्ते मुलाक़ात थींदी. तेसिताईं अल्लाह हाफ़िज़.